बेनज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु आवां जो मेज़बान ज़ुल्फ़िकार ख़ासकली अॼु असां शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह जो हिकु अहम इशू आहे जेकी गोल चक्कर बाज़ार समेत चइनि मार्केटुनि खे डिमॉलिश करण जे हवाले सां म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह जेके नोटिस जारी कया आहिनि उन खां पोइ दुकानदार सरापा एहतिजाज आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त असुलु मसइलो छा आहे। 94 में 1994 में नवाबशाह में डिप्टी कमिश्नर हूंदो आरिफ अहमद खान, एडमिनिस्ट्रेटर इनायत रिन साहब हूंदो त उन टाइम टेंडर थिया बाकायदा सिंध गवर्नमेंट से अप्रूवल करे ये टेंडर थिया उन में असांजे दुकानदारन के ये दुकानों अलाट कई हुई जी अलाटमेंट मौजूद आ रेंट असा यको कंटिन्यू 26 सालन का ड्यू पिया था। सितम ज़रीफ़ इहा है तो उन 26 सालन का इकड़े मानू जी उन ते कोर्ट में वञण जे करे इकड़ो मौक़फ़ ॿुधी करे कोर्ट सगुरी इकड़ो फैसलो ॾिनो आहे। असां फैसले के डिनाई कोन था कयूं पर असां चाहियूं था त असांजे जेके वापारियुनि जो असांजा जेका मुतासिर आहिनि उन्हनि जो मौक़फ़ ॿुधो वञे। हींअर कोर्ट जे फैसले अचण खां पोइ बि बल्दिया कुछ अलाटमेंट ट्रांसफर कया आहिनि किरायो वठे थी पई सितम ज़रीफ़ी ज़िले इंतज़ामिया बल्दिया इन के ऑन नथी करे जॾहिं त एडमिनिस्ट्रेटर हींअर ADC 1 जुनेद समूह आहे, बल्दिया जो चेयरमैन अज़ीम मुगल आहे, पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट आहे। बाबा उन जा डॉक्यूमेंट्स असां वटि सभु सबूत आहिनि असांजा ॿुधी करे ऑन त कनि न छो इन जे मथां का ॻाल्हि न चया। चेयरमैन अज़ीम मुगल या TMO ही जवाब पेश करे जे भई 1994 26 साल पहिरीं जेका उन टाइम ते हुआ उन्हनि इहा अलाटमेंट कई पर कोर्ट के इन्हनि मिसगाइड कयो आहे इन्हनि के असांखे कब्ज़ा माफ़िया ॾेखारियो आहे। असां हींअर जेको इहो एहतजाज कयो आहे इन जो असांजो मौक़फ़ इहा त कोर्ट सगोरी वटि ऑनरेबल जजनि वटि असांजो मौक़फ़ पहुचे। अॼु ही सभु जेका पंहिंजी दुकानूं बंदि करे रोड ते बीठा आहिनि त लाज़मी तौर इन्हनि सां को ज़्यादती थी आहे। ज़्यादती करण वारी बल्दिया आहे। बल्दिया 94 में जेका इन्हनि खे अलाटमेंट करे जेका दुकानूं ॾिनियूं अॼु उन जे मथां बल्दिया पाण कोर्ट में चयो थी त हीअ कब्ज़ागीर आहिनि, हीअ ज़ुल्म ज़्यादती आहे। इन ज़ुल्म ज़्यादती जे ख़िलाफ़ अॼु शहर की ताजिर बिरादरी सिविल सोसाइटी सियासी जमातूं सब एक पेज ते आहिनि। असां सभु इन्हनि सां गॾु आहियूं। ये अगरि इनकी दादरसी न थी कोर्ट सगोरीअ में बल्दिया पाण पंहिंजो मौक़िफ़ पाण पेश न कयो त ही जायज़ आहिनि, हक़दार आहिनि। असां पाण इन्हनि खे अलाटमेंट करे ॾिनियूं आहिनि त असांजो ही एहतजाज जारी रहंदो। हींअर हिकु ॾींहं जो एहतजाज आहे पोइ असां 3 ॾींहंनि जो शटर बंद पहिया जाम हड़ताल की कॉल ॾींदासूं। मैं अर्ज़ करना चाहता हूँ आला हुक्मरानों से भी, जैसा कि ये हमें कब्ज़ागिर ठहराया गया, हम कब्ज़ागिर नहीं है, हमें अलाटिस की गई, हमें अलाट कर दिया गया और अभी तक हम किराया अदा कर रहे हैं। जैसे कि नोटिस मिलने के ऊपर हमारा एक साथी गोल चक्कर एक बाज़ार का हमारा एक ताजिर भाई याकूब अराई जो कि हार्ट अटैक नोटिस मिलते ही हार्ट अटैक की वजह से दुनिया से फ़ानी हो चुका है, जिसमें हमारे 2 साथी हॉस्पिटल में मौजूद हैं, उनको भी हार्ट अटैक हो गया है। खुदारा हमें हक दिया जाए और हम कब्ज़ा गिर नहीं है, जायज़ बैठे हुए हमें अलाट कर दिया गया है। हमारे साथ ज़्यादती होती है या हमारे से हमारा रोज़गार छीना जाता है तो लिहाजा आगे के लिए हम अपने आप को आग लगा लेंगे, अपने बच्चों को तबाह हम अब कुर्बान कर देंगे। हम अपने बच्चों को कुर्बान करने के लिए तैयार हैं। हमारा मुस्तकबिल हमारा रोज़गार यहीं से चल रहा है। खुदारा मैं आला हुक्मरानों से अपील करता हूँ हमारी बात को सुना जाए, अदलिया से भी अपील करता हूँ हमारे मौक़िफ़ को सुना जाए। इंतज़ामिया से मैं रिक्वेस्ट ये करता हूँ उसके अंदर जिन लोगों के शरपसंद कब्ज़ा गिरों के हाथ हैं उनको भी देखे और उनके ऊपर भी एक्शन लिया जाए। जो भी पार्किंग है, जो भी पार्कों के ऊपर कब्जे हैं उनको भी खाली कराया जाए। ये जो गोल चक्रा बाज़ार है ये एक ओपन स्पेस है, ये कोई पार्क नहीं है और सेमी गोल चक्रा है वो भी कोई पार्क की ज़मीन नहीं है, ये ओपन स्पेस है। नक्शों में भी 1942 में भी बाज़ार है, गोल चक्रा बाज़ार है। हिननि खे सज़ा ॾिनी पई वञे दुकानदारनि खे ही के ॿिए जे डो जी आहे। डो म्यूनिसिपल कमेटी कयो जो बिलफर्ज़ इंक्रोचमेंट आहे त डो म्यूनिसिपल कमेटी कयो हुननि बाक़ाइदा प्लान करे डिज़ाइन करे दुकानूं ठाहे अलाट करे ॾिनियूं पोइ मतिलबु उन्हनि खां 26 सालनि खां किराया पिया वठनि, हर शइ डॉक्यूमेंट मौजूदु आहे। त इन हालत में दुकानदारनि त हिकिड़ी शइ जाइज़ तरीक़े सां वरिती आहे, जे जाइज़ तरीक़े से वरती है पनिशमेंट उनके
जिन्हनि डो कयो आहे उहो त पंहिंजो मलबो ॿिए ते मतिलबु उछले त पाण मतिलबु नेक पाक पारसा थी विया आहिनि। कोर्ट खे घटि में घटि जेका पार्टी जेका अफेक्टेड पार्टी आहे उन जो मौक़िफ़ ॿुधे बग़ैर त हीउ फ़ैसिलो करिणो कोन हो, जे करे छॾियो आहे त हाणे बि हुनजी रिवीज़न जॾहिं अचे थी या नओं केस नवीं पार्टी नवें ग्राउंड ते दाख़िल करे थी त उनखे हमदर्दाना तरीक़े सां ॿुधी इन्हनि जो हक़ इन्हनि खे ॾियारे। जे बिलफर्ज़ इंक्रोचमेंट आहे त पहिरें सज़ा ॾिनी वञे उन्हनि ऑफिशल्स खे जिन्हनि अलॉटमेंट कई, जिन्हनि हीअ सभु कब्ज़ा कराया, जिन्हनि किराया 26 साल वरिता, हुन सभिनि खे मतिलबु पूरी लाइन में ॿियारे पहिरें उन्हनि खे पनिशमेंट कयो वञे, पोइ भले हिननि जा मतिलबु फ़ैसिलो कयो वञे त हिननि जो ग़लति आहे, पर इन्हनि जे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। अरे ये कि 26 साल से ये लोग यहाँ बैठे हैं, इन्होंने बाकायदा तरीके से गवर्नमेंट से खरीदी हुई, पब्लिक से भी नहीं है, बल्दिया से जगह खरीदी हुई है, बाकायदा उनको पेमेंट की हुई है और उसके बाद उनका किराया दे रहे हैं। वो एक साहब ने वहाँ जाके कोर्ट में पटिशन दाखिल की है, तो कोर्ट से हमारी दस्तबदस्ता ये दुआ है कि पार्टी को भी सुना जाए कि इनको क्या किस हिसाब से इन्होंने जगह दी हैं, क्यों दी हैं। वो जिन्होंने बेचने वाले घर बैठे हैं तो लेने वाले धक्के खा रहे हैं। सर हमारा ये है कि बल्दिया के खिलाफ ये कार्रवाई होनी चाहिए थी जिन्होंने ये जगह बेची। इस सारे मामलात में देखा जाए तो बल्दिया ने बददयांती की है, केस को सही तरीके से परसू नहीं किया, और मेरी आला अदलिया से अपील है कि मेहरबानी करके ये मुतासरीन को सुना जाए ताकि ये लोग अपना मौक़िफ़ आप लोगों को पेश कर सकें। और हमें ये भी डर लग रहा है कि ये जो मुतासरीन हैं तमाम लोग तैयार हैं ख़ुदकुशी करने के। ये तो ताजिर बिरादरी की अपील पे अभी तक रुके पड़े, खुदाया ऐसा ना हो कि ये लोग कोई ख़ुदकुशी पर मजबूर हो जाएं। जब फाका शकीब हो जाएंगे तो लाजमी बात है कि ख़ुदकुशी पे हो जाएंगे। ये रोके हुए हमारे बड़ों ने इनको, ऐसा ना हो कि मैं इंतज़ामिया को कहता हूँ कि आप अपनी बददयांती छोड़ें और खुलूस के तहत किसी को रोज़गार, आपको लोगों को रोज़गार देना होता है। ये नहीं है कि आप लोग किसी को बेरोज़गार कर रहे हैं। और आपने ताजिरों का जो सबसे ज़्यादा टैक्स देते हैं इस मुल्क को चलाने वाले हैं, आप उन्हीं की गर्दन काटने पर आ गए। ऐसा ना हो कि इधर से एक ऐसा इनकलाब उठे तो आपको उठा के हम समंदर में ये फेंक दें। मेहरबानी करें कि आप दयानतदारी से काम करें। और मैं इस जगह चीफ जस्टिस साहब से अपील करता हूँ, सो मोटो नोटिस लिया जाए, आप इन मुतासरीन को सुने। अगर इनका मौक़िफ़ सही नहीं हो तो आप खुद आर्डर देंगे, खुद अपने हाथ से खाली करके जाए। 1200 खानदानों का माशी कत्लेआम है। 1994 में एक चीज़ हमने तरीक़ेकार से ली थी, कानूनी तरीक़ेकार को फॉलो किया था। आज उसको ज़िले इंतज़ामिया ऑन नहीं कर रही है। जब उनके कंटेम लगा है तो आज उन्होंने हमें नोटिस निकाल दिए हैं। और आप सरकारी ये देखें, इसमें बेहसी का मुजाहरा इंतज़ामिया ने किया, कहा कि जब हमें रिकॉर्ड चाहिए था बल्दिया नवाबशाह से, उन्होंने वहाँ से रिकॉर्ड अपना गायब कर दिया और हमें काबज़ीन बताया गया वहाँ पर यह भी अनोखा वाक़या है कि हम इसके मुतासरा बराह रास्त फ़रीक हैं, हमें सुना नहीं गया। और मुतासरीन के को सुने बगैर हमारा मुतालबा ये है कि आला अदलिया से हमें फौरी तौर पे सुना जाए। हम नहीं चाहते कि अगर खुदा न खास्ता अगर ये देखो आज जैसे हड़ताल की गई है, इसमें तमाम सियासी, समाजी, सिविल सोसाइटी लोग जो है, दीनी उलमा, सियासी जमातें सब हमारे साथ है, ताजिर बिरादरी सब एक प्लेटफार्म पर है। हम सिर्फ इसके ज़रिए ये पैगाम देना चाहते हैं कि खुदारा हमें सुना जाए, हमें मौका दिया जाए। अगर हम आपको प्रूफ करते हैं कि हम अलाटीज़ हैं तो हमें अपने बाइज़्ज़त रोज़गार करने दिया जाए। अगर हम ये प्रूफ नहीं कर सकते तो फिर भले आप इसे गिरा दें, हमें कोई इतराज़ नहीं है, लेकिन कम से कम हमें मौका ज़रूर मिलना चाहिए। तो आज इंतज़ामिया जो डिप्टी कमिश्नर नवाबशाह है उससे भी हमने ये दरख्वास्त की है कि खुदारा हमारे पर जो है वो इतनी जल्दबाजी न करें, हम एक मौका दें। हम अदालत में जा रहे हैं, हमारे अपने वकला किए हैं। वो आप कहते हैं कि हमने डिप्टी कमिश्नर को रिक्वेस्ट किए, कमिश्नर को रिक्वेस्ट किए, वो तो कोर्ट में रिपोर्ट पेश किए, इन रिटर्न पेश किए कि ये इनक्रोचर हैं, तो आप उससे क्या मुतालबा कर रहे हैं? नहीं, मतलब ये तो हम बताना चाह रहे हैं कि अभी इनक्रोचर नहीं है, हम अलाटीज़ हैं। बल्दिया नवाबशाह ने खुद ये दुकान जो है वो टेंडर उन्होंने किए हैं, इसको बाकायदा बनाया है, बनाने के बाद लोगों को सेल खिलाफ क्या कार्रवाई कर रहे हैं जिन्होंने ये बनाए थे, जिन्होंने इलीगल ये अलाटीज की थी? आला अदलिया से भी ये दरख्वास्त करूंगा, डिप्टी कमिश्नर से भी दरख्वास्त करूंगा कि जिन्होंने ये बेची है, जिन्होंने बनाई है, उनके खिलाफ आप फौरन एक्शन लें, उनको जो है कैफे किरदार तक पहुंचाए, न कि जिन्होंने दुकान खरीदी है उन्हें आप परेशान करें। अपना गोल चक्रा है, सेमी चक्रा 1 और 2 और अब्दुल कादर जो चक्रा बाजार है उसको भी इन्होंने निशाना बनाया हुआ है। तो हम इनसे ये दरख्वास्त करेंगे कि खुदारा इस तरह का कोई अमल न करे। अगर इस तरह का कोई अमल किया
तो ताजिर बिरादरी और नवाब शाह के तमाम गयूर आवाम सीसा पिलाई दीवार आपके सामने बनकर खड़े होगी। उनमें नवाब शाह जी सॼी ताजिर बिरादरी, सिविल सोसाइटी, सियासी जेके तंज़ीमूं सभु हिन में शामिल आहिनि। उहो इन वजह सां आहे त असांजा हिते 400 दुकान आहिनि ऐं उन सां लाॻापियल तक़रीबन 1200 ख़ानदान आहिनि, त उन सभिनि जो मुआशी क़त्ल थी रहियो आहे। मुमताज़ कुरैशी जेको आहे पाण खे त हू इंसानी हुकूक जो जेको आहे सदर जो सदर आहे, पर हू त इंसानी तंज़ीमुनि जो सदर सॾण जे बावजूदि इंसानियत जो क़त्ल पियो थो कराए। मुआशी क़त्ल माना इंसानियत जो क़त्ल आहे। असांजो आला अदलिया सां इहो ई मुतालबो आहे त हू असांखे ॿुधनि, असांजो मौक़िफ़ ॿुधनि, उन खां पोइ हू जेको फ़ैसिलो ॾींदा असांखे क़बूल हूंदो। छाकाणि त हीउ फ़ैसिलो जेको आहे सिर्फ़ु जेको आहे म्यूनसिपलिटी जे आला अमलदारनि खां के फ़रीक़ ठाहे उन्हनि खां पुछियो वियो आहे, पर हिन में जेको आहे दुकानदारनि खे कोन फ़रीक़ ठाहियो वियो आहे। उन जी वजह सां हुननि पंहिंजे उन्हनि ऑफिसरनि खे बचाइण जे लाइ जेके उन वक़्तु जिन ही दुकान अलाट कया पैसा वरिता ऐं हिनखे हिन टाइम उहे जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे बचाइण लाइ हिननि खे गैर क़ानूनी करार ॾेई ऐं असांजे माण्हू जो मुआशी क़त्ल पिया था कराइनि। जी नाज़रीन, ही तव्हां जेके गोल चक्र जा मुतासिर दुकानदार आहे, वापारी तंज़ीम जा अॻुवान, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त असां कब्ज़ागीर न आहियूं, पर असांखे क़ानूनी तरीक़े सां हीअ अलॉटमेंट कई वई, पर म्यूनसिपल कमेटी ऐं हितां जी जेके ज़िले इंतिज़ामिया बदनुमानी करे असांखे कोर्ट में जेकी रिपोर्ट जमा कराए त असां कब्ज़ागीर आहिनि। हिते वक़्तु हिकिड़ो नंढी साए जो, ऐं साए खां पोइ वरी मिलूं था जेको पटिशनर आहे हितां जी ज़िले इंतिज़ामिया, हुन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा था चवनि। हिन असां वटि जेको इलेक्शन कमेटी गोल चक्रा जो चेयरमैन वेठो आहे, मुसलसिल ई एहतिजाज ते आहिनि। तव्हां असांखे हीअ ॿुधायो त हीअ जेके तव्हांखे नोटिसिस ॾिना आहिनि ऐं तव्हांखे जेकी पटिशन दाख़िल कराई मुमताज़ कुरैशी, उन में तव्हांखे म्यूनसिपल कमेटी, कमिश्नर, डिप्टी कमिश्नर सभिनी इनक्रोचर ॾेखारियो आहे न, त ऐं तव्हां चओ था असां अलाटीज़ आहिनि, त हुननि जेकी रिपोर्ट जमा कराई आहे उन में ऐं तव्हांजे मौक़े में, त इन वजह सां तव्हां छा चवंदो त हीअ तव्हांखे अलाट थी आहे, कॾहिं खां अलाट थी आहे, तव्हां केतिरा पैसा भरिया? साईं, जीअं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, हीउ नवाब शाह जी तारीख़ में हिकिड़ो अनोखो फ़ैसिलो, मुतसना फ़ैसिलो आयो आहे अदालत जो, जेको अदालत खे गुमराह करे असांजे लाइ फ़ैसिलो वरितो वियो आहे। असां आला अदालतुनि खे अपील करण जे लाइ 5 ॾींहंनि खां मुसलसिल धरणे में आहियूं। अॼु नवाब शाह में मुकमल शटर बंद हड़ताल आहे। नवाब शाह जा ताजिर इताद हिकु थी चुको आहे। नवाब शाह जूं सियासी, मज़हबी, कॉम्परस जमायतूं नवाब शाह जूं हिकु थी चुकियूं आहिनि। असां जेके आला अमलदार कोर्टनि में असांखे कब्ज़ागीर ॼाणाया आहिनि, असां वटि प्रूफ आहिनि, असां पेश करे आला अदालतुनि में पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदासीं त असां हिते लीगल आहियूं, इनलीगल न आहियूं। हीअ नवाब शाह जी जेका तहरीक हिकिड़ी हली चुकी आहे 5 ॾींहंनि खां, इहा शाहिद हुसैन खोखर ताजिर इताद जी न रही आहे, इहा पूरे नवाब शाह जी तहरीक थी चुकी आहे। असां इन तहरीक खे वधाईंदासीं, असां पंहिंजूं जानियुनि जा नज़राना पेश कंदासीं, छो त असां इहा मार्केट ख़रीदियूं कयूं आहिनि गवर्नमेंट खां। मां नवाब शाह जे अवाम खे, नवाब शाह जे नुमाइंदनि खे मुनसिफ़ थी चवंदुसि त उहे फ़ैसिलो करनि। असां हीअ शइ गवर्नमेंट खां ख़रीद कई आहे, असां ही के लोकल माण्हू खां शइ ख़रीद कोन कई आहे। असां सां जे गवर्नमेंट धोखो थी करे त पोइ असां केॾांहुं वञूं? महिरबानी करे असांखे टाइम ॾिनो वञे, असां आला अदालतुनि में पेश थी पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदासीं त असां कब्ज़ागीर न आहियूं, असां पंहिंजा कारोबार ख़ाली कोन कंदासीं। हीअ तहरीक जेका नवाब शाह खां शुरू थी चुकी आहे, मां हुकुमरान खे ॿुधाइणु चाहियां थो, इहा तहरीक पूरी सिंध में फैलिजंदी। असांखे हक़ु न मिलियो त इहा तहरीक पूरे पाकिस्तान में हिकु इनकलाब जे तरफ़ हीउ रुख वञी रहियो आहे। नवाब शाह जा ताजिर, नवाब शाह जूं सियासी जमायतूं हिकु थी चुकियूं आहिनि ताजिरनि जी हिमायत लाइ, मज़लूमनि जी हिमायत लाइ, 1200 ख़ानदाननि जी हिमायत लाइ। असां हुकुमराननि खे अपील था कयूं, ख़ुदा रा होश खां कमु वठो। साईं, असां इंतिज़ामिया काम उमेद नथा रखूं। इंतिज़ामिया असांखे पहिरीं गलो में मिली असांखे भाकुर पाए छुरो खोपे चुकी आहे। म्यूनसिपल जी बदनियाती इहा आहे, असांजी मार्केट जा डॉक्यूमेंट्स गुम थी था वञनि। छो गुम था थियनि? तव्हां कहिड़ी पहिरेदारी था कयो? तव्हां जी अवामी प्रॉपर्टियूं, ही सरकारी प्रॉपर्टियूं कीअं गुम था थियनि? असां कोर्ट में प्रूफ कंदासीं त असां लीगल आहियूं, असां वटि प्रूफ मौजूदु आहिनि। ताजिर इताद जो कयूम कुरैशी साहब वेठो आहे, अब्दुल सत्तार कुरैशी साहब वेठो आहे, जिन जी क़यादत में असां पूरी पाकिस्तान में एहतिजाज वधाईंदासीं। हिन वक़्तु असां वटि चीफ म्यूनसिपल ऑफिसर म्यूनसिपल कमेटी नवाब शाह मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त हीउ जेको गोल चक्र ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके पार्क्स आहिनि उन में ऑनरेबल हाई कोर्ट जी जजमेंट आहे, आर्डर्स आहिनि त उन्हनि खे ड्राहे उन्हनि ते जेको आहे सो पार्क बहाल कया वञनि,
उन हवाले सां साईं वारनि कहिड़ा एफर्ट्स वधा नहीं असुल मसलो आहे छा? जी सर। जीअं जेको हाईकोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे असां उनखे इनशाला फॉलो कंदा आहियूं, पाबंद आहियूं ऐं असां जिते प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे फाइनल नोटिस ॾेई छॾिया अच्छा त तव्हांखे बाबा हिन डेट ताईं पंहिंजो इहो जेके बि शयूं तव्हांखे शिफ्ट करणियूं तव्हां करे वठो, उन खां पोइ असां कार्रवाई कंदासीं इनशाला। जी सर, ओवरऑल सॼी सिंध में आर्डर्स आहिनि जिथे बि म्यूनिसिपल कमेटी जा पार्क्स एंड इम्यूनिटी प्लाट त तव्हां वटि बि आर्डर्स आहिनि त तव्हां जेके फाइनल नोटिस कढियो आहे गोल चक्र वारनि ॾे त उनखे पोइ तव्हां केतिरो उनखे डेडलाइन ॾिनी आहे त केतिरे हद ताईं माना कहिड़े वक़्त ताईं उहो ख़ाली कनि? असां उन्हनि खे 10 फरवरी ताईं टाइम ॾिनो आहे त तव्हां 10 फरवरी ताईं पंहिंजो जेको बि तव्हांखे शयूं आहिनि तव्हां करे वठो, उन खां पोइ एक्शन थींदो इनशाला। 10 फरवरी खां पोइ तव्हां इहो डिमॉलिश कंदो इनशाला इनशाला इनशाला। इन ते छा वरी जेके जीअं कोर्ट जो हुकूमत इन ते पार्क बहाल कया आहिनि त इन जे लाइ को तव्हां प्लान ठाहियो आहे? उहो हाणे प्लान ठहंदो इनशाला, उहे पार्क्स ठहंदा हुते साॻे जीअं हुकुम थींदो उहे थींदो इनशाला। हिन वक़्तु असां वटि नवाबशाह जी समाजी शख़्सियत मुमताज़ कुरैशी साहब मौजूदु आहे जंहिं हिकु पटिशन दाख़िल कई हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में त नवाबशाह शहर में जेके माज़ीअ में मुख़्तलिफ़ पार्क हुआ जिथे माण्हू तफ़रीह कंदा हुआ उन्हनि ते कब्ज़ा थी चुका आहिनि या उन्हनि जी गैर क़ानूनी अलाटमेंट म्यूनिसिपल कमेटी कई आहे ऐं हाई कोर्ट आर्डर ॾिनो त उन्हनि खे डिमॉलिश कयो वञे, पर उहा इंतिज़ामिया उन में सुस्त रफ़्तारी जो मुज़ाहिरो कयो, जंहिंखां पोइ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, CMO इंजीनियर ते थी आहे। उनजो आइनी जेको पटिशन दाख़िल कंदा मुमताज़ उन खां पुछंदासीं त हीअ तव्हां पटिशन कॾहिं दाख़िल कई हुई ऐं तव्हांजो छा मक़सदु हुयो हिन पटिशन दाख़िल करण जो? मां वेलफेयर जा कम इंसानी बुनियादी हक़ूक़ ते असांजी तंज़ीम आहे जो इहो कमु कंदी आहे। UN जो रेगुलेशन ऐं इदारे जे हिसाब सां कॉन्स्टिट्यूशन आहे त ह्यूमन राइट्स जा 4 बुनियादी असूल आहिनि, वाटर, हेल्थ, एजुकेशन ऐं रोज़गार। ये 4 पॉइंटनि ते असांजी कोशिश ईंदी आहे, इंसानी हक़ूक़ जे लाइ कमु कंदा आहियूं। त ही पंहिंजो नवाबशाह जा बहितरीन पार्क हुया। तव्हांखे नाज़रीन इहो मां ॿुधायां त पहिरों शहर नवाबशाह जहिड़ो आहे उहो मैप खां ठहियो आहे। हर ही चकरा बाज़ार पंहिंजो पब्लिक पार्क हो, इतां खां 4 रस्ता सॼे नवाबशाह जे लाइ इहो मैप सां ठहिया आहिनि ऐं इन जे खां पोइ ॿियो इहो साॻियो कलेक्टर जहिड़ो उहो फैसलाबाद वियो आहे, उहो बि इन नक्शे जे हिसाब सां फैसलाबाद जो खे ठाहियो आहे। ऐं टियों जहिड़ो आहे उहो इस्लामाबाद आहे। ही पाकिस्तान जा 3 शहर आहिनि जो मैप सां ठहिया आहिनि। बहितरीन लोकेशन हुई, रस्ता हुया, पार्क हुया, ॿारनि जे खेॾ जा पंहिंजा मैदान। घणा पार्क हुआ नवाबशाह में? इन में 14 पार्क हुया। तव्हां जेकी पटिशन दाख़िल कई उन में घणनि पार्कनि जो तव्हां ज़िक्र कयो? मुंहिंजी पटिशन हुई त जनरली त नवाबशाह जी जो ख़ाली ज़मीनूं हुई म्यूनिसिपलिटी ऐं ॿियनि रेवेन्यू जे अफ़ीसरनि खां भत्ता वठी कमीशन खाए इहो उनखे कमर्शियल दुकानूं यानी पार्कनि खे ख़तमु कया, रस्ता जहिड़ा आहिनि उन्हनि जा उहो बंदि कया। त मुंहिंजी जनरल पटिशन हुई। पहिरें असां कोशिशि कई त पंहिंजो 93 में इहो पार्क खे ख़तमु करे ऐं इहो दुकानूं ठहियूं। उन टाइम ते मूं कोशिशि घणी कई त मूं ते सियासी दबाव थियो ऐं वरी मूंखे उन टाइम ते इनायत जेके दुकानदार आहिनि त उहे चवनि था असांखे अलाटीज़ आहिनि, असां पैसा भरिया आहिनि, पर जंहिं वक़्त जे एडमिनिस्ट्रेटर जेकॾहिं इहो ग़लति कमु कयो त उनजे ख़िलाफ़ु तव्हां छो नथा वञो, उनजे ख़िलाफ़ु छो नथी कार्रवाई थिए? त हीअ त उन्हनि जो कमु आहे न, जिन पैसा भरिया उन्हनि खे मां एडवाइस कई, मूं वटि आया, मूं चयो बाबा इहो तव्हां हिकिड़ो डैमेजिस जो केस दाख़िल कयो ऐं ॿियो तव्हां चयो था त हीअ अलाटमेंट आहे त वञी पंहिंजे वकील जो तव्हां ॿधो आहे उहो वञी चवे त बाबा हीअ ॾिसो हीअं टेंडर थियो आहे, इहो वर्क आर्डर मूंखे ॾेखारनि पिया, उहो त उहो पंहिंजो ॾेखारनि कोर्ट खे चवनि। त मूं उन्हनि खे एडवाइस कई त बाबा इहो तव्हांजे वकील खे ॾियो त घटि में घटि ॿियो न त जे हीअ चवनि था म्यूनिसिपलिटी जो रिपोर्ट कमिश्नर जो ॾिनी आहे म्यूनिसिपलिटी ऐं ॿिए इदारनि जी SC जी मुख़्तियारकार जी, उन में चयो आहे त बाबा हीअ पार्क हो पर इन्हनि छा कयो त पहिरें फटा रखिया, पोइ उन खां पोइ केबिन रखिया 12 4 पासे ऐं अंदरि बाक़ाइदे पार्क हो, पोइ उन पार्क खे बि ड्राहे ऐं इहे दुकानूं ठाहियूं। त उहो तव्हांखे भला पैसनि जी ऑफर थी आहे त तव्हां इन पटिशन तां हथु खणो, काहिड़ी का ऑफर थी आहे? मूंखे किरोड़नि जी ऑफर कई,
3-4 दफ़ा अॼु बि इहो कनि था, पर मुंहिंजो मक़सदु पैसो के को ख़तरो आहे? बिल्कुलु मूंखे थ्रेड आहे, मूंखे पंहिंजो मौत मार धमकियूं ॾियनि था, मुंहिंजे ख़िलाफ़ इहो वॾा वॾा बैनर लॻाया आहिनि। इंतिज़ामिया तव्हांखे प्रोटेक्शन ॾिए थी ऑनरेबल हाई कोर्ट जा? हा सर, पंहिंजो ASP ज़फ़र, पंहिंजो असांजो मक़सदु इहो हो त बाबा असां ख़िदमत कयूं था, ख़िदमत में थोरी तकलीफ़ूं बदनामियूं ईंदियूं आहिनि त उन ते अलाह अजर ॾींदो आहे। मां विढ़ा पियो तोखे इस्लाम जे लाइ अलाह जे हुकम जे करे, त हीउ जहिड़ो इहो मां कमु कयां पियो थो त इहो पटिशन ही बि आहे ऐं ॿी बि पटिशन आहे मुंहिंजी 1840, उहो बि 11 तारीख़ ते लॻल आहे, हाई कोर्ट में पेंडिंग आहे। पीअण जो साफ़ पाणी बि जे लाइ मसइलो आहे, ऐं किडनी ऐं लीवर जे लाइ हिकिड़ो अस्पताल जे लाइ पंहिंजो पहिरें जनरली मुंहिंजी पटिशन अलाउ थी आहे, जो पंहिंजे सिंध जा 5 मेडिकल कॉलेज इन्हनि जा टीचिंग हॉस्पिटल उहो VC जे अंडर अलाउ कई आहे मुंहिंजी पटिशन में। त छाजे करे त हीअ साहब हिते जेके ॿिया बि खोड़ सारा कब्ज़ा आहिनि इरिगेशन जे, जीअं गजरावा ते कब्ज़ा आहिनि, एक्साइज़ ऑफिस जे पुठियां भॾो आहे उन ते कब्ज़ा आहिनि, बंगला ठही विया आहिनि ॿियनि हंधनि ते, त पोइ उहे छो नथी चिड़ियाघर ॿिया खोड़ सारा आहिनि, त उन ते छो नथो इंतिज़ामिया तहरीक वठे? बाक़ाइदे 27 फरवरी ते इहो पटिशन मुंहिंजी अलाउ थी, जो असां ॿुधायो पंहिंजी मज़ अदालत खे त बाबा कमिश्नर SBA 4 पार्कनि जी फ़िलहाल मंज़ूरी ॾिनी आहे, त इहो वाकई रिपोर्ट ॾिनी आहे, छाजे करे हाई कोर्ट कलेक्ट कई त बाबा इहो ॿुधायो वञे त इहो वाकई जो पटिशन आहे, इन में इहो जो नॉमिनेट कया आहिनि इलाइक़ा, त उन में सिर्फ़ु 4 पार्कनि जा उते रिपोर्ट मोकिली, त बाक़ी पेंडिंग हुई। हा, इहे सभु ईअं मुंहिंजा सभु ॾिनल आहिनि बाक़ाइदा। 5 तारीख़ कंटेम्प्ट जी लॻल आहे फेबरवरी ते, 5 फेबरवरी ते, छा तव्हां हुन में पेश थींदो? बिल्कुलु थींदासूं, छाजे करे मां त पटिशनर आहियां, मां न हूंदो सां त मूं ते बि इल्ज़ाम ईंदो त कोर्ट जो टाइम बर्बाद कयो आहे। मां त बाक़ाइदा प्रूफ सां रेवेन्यू कमिश्नर रमेश मूंखे मुंहिंजे केस में बाक़ाइदे रिपोर्ट ॾिनी त बाबा ही कब्ज़ा ग्रुप आहिनि, ऐं 93-94 खां वठी म्यूनसिपलिटी चए थी त असां किरायो था वठूं, त बि किरायो था वठो त इन्हनि खे बि मुआवज़ो मुतबादिल ॾिनो वञे, मुआवज़ो ॾिनो हुजे। ही मुंहिंजी पटिशन में बि आहे त जाइज़ कंहिंजी डिमोलिशन थींदी, हुन सां ज़ुल्म थींदे त उनखे बाक़ाइदा मुआवज़ो ॾिनो हुजे, हर्ज़ानो ॾिनो वञे ऐं मुतबादिल ॾिनो वञे। नाज़रीन, हिन वक़्तु असां वटि कमिश्नर शहीद बेनज़ीर अब्बास सैद मोहसिन शाह साहब मौजूदु आहे। अॼु असां जेके मुख़्तलिफ़ हाई कोर्ट ऐं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जा जेके डायरेक्शन आहिनि त जेके सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि उहे फिलफोर ख़तमु कराए वञनि। सॼी सिंध जी या नवाबशाह में बि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट तरफ़ां जेके कब्ज़ा आहिनि उहे छॾाए पिया वञनि। गोल चक्रे जो इशू आहे, ॿियो इरिगेशन, उन हवाले सां कमिश्नर साहब खां पुछंदासीं त हीअ जेके गोल चक्रो या ॿिया इशू आहिनि उहे केसि ताईं कमु पहुतो आहे कब्ज़नि वारो, ऐं हीअ जेके माण्हू प्रोटेस्ट कनि था त इहे वाक़ई इनक्रोचर आहिनि या इन्हनि खे अलॉट कया विया आहिनि? ही जेके एनक्रोचमेंट्स SPA डिवीज़न में थियल आहिनि मुख़्तलिफ़ महकमनि जूं, उन हवाले सां ऑनरेबल हाई कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट क्लियर डायरेक्शंस ॾेई छॾियूं आहिनि, जिन जे तहत मुख़्तलिफ़ महकमा असांखे पंहिंजी एनक्रोचमेंट्स जे मुतलिक़ आगाही ॾियनि था, उहे पॉइंट आउट कनि था ऐं उन ते स्टेज वाइज़ उहो एक्शन खयों वेंदो। रिसेंटली इरिगेशन डिपार्टमेंट असांखे पॉइंट आउट कयूं हुयूं एनक्रोचमेंट्स नवाबशाह में, उन्हनि ते ऑपरेशन थियो, सांगड़ में बि थियो आहे, नौशरो फिरोज़ में बि थियो आहे। इन ई तरह ॿियनि महकमनि जूं बि जेके मिल्कियतूं कब्ज़ो थी वयूं आहिनि उन्हनि ते असां एज़ पर लॉ एक्शन वठूं पिया। सर, हाई कोर्ट ऑनरेबल जेकॾहिं कमिश्नर साहब डिप्टी कमिश्नर साहब खे डायरेक्शन ॾींदी आहे, हीअ जेको नवाबशाह शहर म्यूनसिपल कमेटी जे असां उन हवाले सां बि कोशिशूं हलनि पियूं, उनखे नोटिस जारी कया विया आहिनि, उन हवाले सां इंतिज़ामिया तरफ़ां कहिड़ा जेके आहिनि से एफर्ट्स कया विया आहिनि? ऐं कुझु माण्हुनि जो चवणु आहे त सर असांखे इहे अलॉट थियल आहिनि। इन में ऑनरेबल हाई कोर्ट जूं डायरेक्शंस क्लियर आहिनि ऐं उन में असां लीगल फॉर्मेलिटीज़ पूरियूं कयूं पिया ऐं उन खां पोइ एनक्रोचमेंट्स खे रिमूवल जो प्रोसेस शुरू कयो वेंदो एज़ पर लॉ। जेके पार्क्स ते कब्ज़ा आहिनि, तव्हां पार्क्स छॾाईंदो त यकीन उनखे वरी उन असुल शिकिल में बि बहाल कंदो त उहे वाक़ई बि वरी पार्क्स जे शिकिल में ईंदा जीअं ऑनरेबल हाई कोर्ट जो हुकुम बि आहे तव्हां? जी हा, ज़ाहिर आहे, इन में को शक न आहे।
जी नाज़रीन, अॼु असां जेको शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जेके गोल चक्रो, सेमी गोल चक्रो 1, सेमी गोल चक्रो 2 ऐं जेकी अब्दुल कादिर पार्क जे हवाले सां जेके म्यूनिसिपल कमेटी नोटिस ॾिना आहिनि, उन खां पोइ जा दुकानदार, शहरी वापारी तंज़ीमूं सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन्हनि एहतिजाज कंदे जो चवणो हुयो त असां कब्ज़ा गिर न, पर असां अलाटीज़ आहियूं। असांखे 94 में उन वक़्त जे एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी नवाब शाह इहे दुकान अलाट करे ॾिना, उनजा कानूनी सभु घुर्जूं पूरियूं कयूं आहिनि, पर आला अदालत असांखे बग़ैर ॿुधण जे जेके डिमॉलिश करण जो नोटिस कढिया आहिनि या जेके हुकुम ॾिना आहिनि, आला अदालत खे इहा अपील कई आहे त हिकु दफ़ो असांखे ॿुधो वञे। जॾहिं त जेको पटिशन दाख़िल कंदड़ मुमताज़ कुरैशी आहे, उनजो चवणु आहे त नवाबशाह शहर में गोल चक्र समेत जेके बि पार्क आहे उन्हनि खे ख़तमु करे उन वक़्त जी इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल कमेटी जे ऑफिसरनि ॻरी रिश्वत वठी कब्ज़ा कराया आहिनि। हिन जो चवणु आहे त उन पार्कनि खे बहाल कयो वञे। जॾहिं त कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद चवणो हुयो त असांखे आला अदालत जो हुकुम आहे, असां आला अदालत जे हुकुम खे ओबे कंदासीं ऐं जेके बि ऑनरेबल कोर्ट्स असांखे हुकुम ॾिना आहिनि उन्हनि जी तहमील ज़रूरु कंदासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हीअ जेके दुकानदार मुतासिर थियनि था, उन्हनि खे या त मुआवज़ो ॾिनो वञे या त उन्हनि खे ॿुधण सां गॾु उन्हनि जी बि दादरसी कई वञे। ऐं माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त पार्क बि इंतिहाई ज़रूरी आहिनि, त उन पार्कनि खे बि बहाल कयो वञे।